औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ख़ुदा जे राह में ख़र्च करियो ऐं हिसाब न करियो, न त अल्लाह ताला अव्हां खां हिसाब वठंदो। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बुख़ार बीमारी जे सूरत में नेक बयाने जा गुनाह माफ़ थींदा आहिनि। जेकॾहिं खेसि बुख़ार फ़क़ति हिकु ॾींहुं आहे त उहो संदसि सॼे साल जा गुनाह धोए थो। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॾाहप बाने जो गुम थियल माल आहे, खेसि उहा जितां बि वापसि मिलंदी हुजे, इहो ख़्यालु न करे त उहा कहिड़े तरफ़ खां मिली रही आहे। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला बख़ील, बदमिज़ाज ऐं गिफ़लत कंदड़ बाने खे हरगिज़ पसंदि नथो करे।